अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे खैरपुर मां ख़बर ॾींदा हलूं त लकमान जे इलाइक़े चन्ना ॻोठ में बााثर قبضا مافيا जो ज़मीन ते कब्ज़ो। वधीक तफ़सील लाइ असां राब्तो कयो आहे असांजे रिपोर्टर अरशद शर सां। जी अरशद, कहिड़ा तफ़सीलात आहिनि इन हवाले सां? नाज़रीन, जीअं त असीं खैरपुर जे इलाइक़े लकमान में हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं, जिथे बााثरनि जो कब्ज़ो जेको आहे ज़मीन ते करे चुका आहिनि। इन हवाले सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं कुझु रहवासियुनि जा जो छा चवणु आहे हिन कब्ज़े जे हवाले सां। साईं, हिते राति ॾींहुं कमु थो हले। पुलिस जो बी सेक्शन जो SHO मालिक भुट्टो हिननि सां मिलियल आहे ऐं उन्हनि खे बार बार पुलिस हिते मोकिले तंहिं करे चाहे हिननि खे चकर ॾेई असां खां 2,000 4,000 वठी अची चकर ॾेई वरी मोटी था वञनि। हिननि खे कुझु चवनि बि कोन था। बााثर माण्हुनि जो तंहिं करे चाहे हिते हथ आहे। असली ही जेका ज़मीन आहे इहा कंहिंजी ज़मीन आहे? इहा तंहिं चा अफ़सर तंहिं करे चाहे जी फलपोटे जे वाले साहिब जी जेके डॉक्यूमेंट्स पिया आहिनि तंहिं करे असां वटि हिन महिल बि मौजूदु आहिनि डॉक्यूमेंट्स। हिन वक़्तु जेको कब्ज़ो आहे उहो कब्ज़ो कंहिं कयो आहे? कब्ज़ो ॿ चार तंहिं चा हिकिड़ो सूमरो आहे, सिपाही आहे, जेको तंहिं चा पुलिस खे बदनाम करण जी कोशिशि थो करे। उहो सिपाही आहे हिकिड़ो, तंहिं करे चा A सेक्शन थाणे ते आहे या B सेक्शन थाणे ते आहे, जेको हिते कब्ज़ो थो कराए। जे मथां का FIR या NC वग़ैरह का NC खोड़ करायूं आहिनि, को बि अमल न थियो आहे। ऐं तंहिं चा सिमंग बिरादरी बि उन्हनि सां ॿधल आहे ऐं कुझु मेमण बिरादरी बि उन्हनि सां ॿधल आहे। हिन हवाले सां तव्हां छा चवणो अथई? साईं, मुंहिंजी ज़मीन आहे, हक़ी ज़ाती ज़मीन प्रॉपर्टी जेकी आहे मुंहिंजी आहे। सो जेको आहे सो असां जेको आहे सो SDM वटि केस बि हली रहियो आहे। जेको आहे सो ठीकु आहे, SDM लिखी ॾिनो आहे त पाबंद कयो वञे जेको आहे सो त बाबा कोई बि धुर जेको आहे सो हिते कमु न हलाईंदी। जेको आहे सो हुननि खे चयईं, हो आया उते लिखी ॾेई विया। जेको आहे सो पोइ बि जेको आहे सो उन जे बावजूदि बि उहो हथियार खणी ऐं जेको आहे सो माना ज़बरदस्ती कमु हलाए रहिया आहिनि। असां जीअं त हे असां B सेक्शन ते बि खणी वियासीं, होॾे SP सिटी ॾे बि खणी वियासीं ऐं असां SSP ॾे बि खणी वियासीं। त खाते कंहिंजे ते आहे? इहा असुल जेको खातो आहे असांजी अबे ॾाॾे जी आहे ज़मीन। जेको आहे सो असांजे नाले ते आहे। जेको आहे असांजे वाल साहब मीर ख़ान फलपोटो नालो आहे। जेको आहे सो अच्छा, हाणे बााثरनि जे कब्ज़ो कयो आहे उनजो नालो छा आहे? सैफल सिमंग, अब्दुल हकीम सिमंग ऐं अल्लाह तव्हांखे ने किॾे जेको आहे सो इहो अकबर सुमरो। जेको आहे छा चवणु चाहिनि हिन जे हवाले सां? हो चवणु चाहिनि था कुझु पैसा वठि, जेको आहे सो भॼी वञ, तूं ग़रीब आहे, असां वटि ॻोरियूं पाल्टियूं थी, तोखे छा मिलंदो? जेको आहे सो हर भेरो ज़िंदगी जेल में गुज़ारणी पवंदई मूंखे। अरसे खां कब्ज़ो कयो ज़मीन? हुननि काफ़ी अरसो थी वियो आहे। जेको आहे सो त हो जेको आहे सो असां सां पंहिंजे घर मना खे हितां पोयों मनाऊं आहे सही हुनजो, उनखे बाहि ॾेई करे रातो राति असां ॾे जेको आहे सो माना पुलिस अची वई, हुननि ॾे फायर ब्रिगेड अची वई। असां जीअं त SP ॾे वियासीं त साईं असां सां ज़ुल्म थो थिए। जेको आहे सो इंसाफ़ कयो। जेको आहे सो नाज़रीन, हिन जो चवणु आहे त अबनि ॾाॾनि खां हीअ असांजी पुराणी जेका मिल्कियत आहे, जंहिं ते कब्ज़ो कंहिं बााثरनि जेको आहे कब्ज़ो कयो आहे, पंहिंजे बिरादरीनि जंहिं कब्ज़ो कयो आहे। असां काफ़ी दफ़ा पुलिस खे दायो आहे NC FIR जे हवाले सां, लेकिन पुलिस जेको आहे हिन सां ॿिट बणियल आहे, को क़दम नथी खणे पई। ऐं हुनजे बजाए असांखे पुलिस ऐं हिन जा जेके माण्हू दॿाइनि था पिया। बराए महिरबानी वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG सखर ऐं SSP खैरपुर खे हिन मुतालबो कयो आहे त फौरी नोटिस वठी ऐं असांखे इंसाफ़ फराहम कयो वञे। जी वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ Facebook पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।